नाज़रीन, हैदराबाद में 6 अदबी मेले की इख्तितामी तकरीब थी गुजरी। उन मौके ते हुनरमंद बाजार समेत ॿियूं केतिरियूं ई नुमाइशूं लगाई वयूं। किताबनि जो भी नुमाओ कयो वियो। मुख़्तलिफ़ सेशन्स थिया। मज़ीद तफ़सील ॾिसूं था सलीम अलहाजी इन रिपोर्ट में। असां कोशिश कईसीं त पेंडेमिक के बावजूद माण्हुनि खे SOPs तहत हिकिड़ो प्रोग्राम जो अरेंजमेंट करे ॾियूं त जीअं इल्म अदब जी ॻाल्हि थिए, किताबनि जी ॻाल्हि थिए, थोड़ी घणी एंटरटेनमेंट भी थिए। ऐं माण्हुनि भी काफ़ी तावन कयो आहे। पूरी कोशिश कई आहे त मास्क पाए अचिजे, समाजी विथी रखंदे प्रोग्राम कजे। पहिरें ॾींहुं भी सेशन्स थिया, अॼु ॿियो ॾींहुं आहे, अव्हांजे साम्हूं सेशन थी रहिया आहिनि। अॼु ख़ासि तौर ते सिंध जे इल्मी अदबी इदारनि जे हवाले सां हिकिड़ो इंतहाई अहम सेशन आहे। ख़ाकनि ते हिकिड़ो सेशन आहे। उन खां अलावा राति जो म्यूज़िक भी आहे। उन में रेशमा परवीन, ताज मस्तानी ऐं ॿिया परफॉर्म कंदा। सो अहिड़ी तरह हिकिड़ो पैकेज ॾियण जी कोशिश कई आहे माण्हुनि खे। ऐं सम्झां थो त कंहिं हद ताईं असीं कामयाबु थियूं। वधीक ॾिसंदड़ ऐं शरीक थियण ॿुधाए सघंदा त असां केतिरी कामयाबी मिली। हैदराबाद लिटरेरी फेस्टिवल 6हों फेस्टिवल है जो लगातार थे पियो। इन लाइ हिन जे मुंतज़िमिन खे यकीनन मुबारकबाद ॾेई सघिजे थी। हिन क़िस्म जे अदबी मेलनि जो मक़सदु अदब जी तरवीज हूंदी आहे। त आउं सम्झां थो त हिन जे मेलनि जे करे असांजे नौजवाननि में ख़ासि तरह पंहिंजे ॿोलीअ जे किताबनि लाइ मोहबत वधंदी ऐं हिकिड़ी सुठी रवायत आहे। आउं सम्झां थो त हीअ जेके फेस्टिवल आहिनि उन्हनि सां उन्हनि में सिंध जी सिविल सोसाइटी सां गॾोगॾु अदीब दानिशवर ॿोली जे माहिरनि तहज़ीब सां जेके तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां जेके दोस्त जेके से मोहबत रखनि था, ॿोली सां दोस्त रखनि था, उन्हनि शिरकत कई आहे। इहा हिकिड़ी असांजी जानदार एक्टिविटी आहे सिंध जे हवाले सां, जिते मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ तबक़े फ़िक्र जा माण्हू अची गॾु थियनि था। असांजी जेके से यूथ अचे थो त जीअं इन्हनि खे ॾिसी सघिजे अदब जे हवाले सां जेका तरक़ी थी आहे, जेके नई ॼाण आई आहे उनखे उहा ॾिसी सघिजे। माण्हुनि खे किताब जेके आहिनि से असांजी ज़िंदगीअ में हाणे घटि थी विया आहिनि, त उन्हनि किताबनि जी अहमियत खे उजागर कयो वञे। हीउ जेको असांजो सॼो पीरियड रहियो आहे लास्ट ईयर खां सिटको जे तरफ़ां ऐं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल सां जेको ताउन सां गॾु असां हीउ जेको प्रोग्राम कयो आहे ऐं हुनरमंदनि जी नुमाइश कई आहे। अॼु हुनजो ॿियो ॾींहुं ऐं आख़िरी ॾींहुं आहे। त कल्ह बि थोरो रिस्पॉन्स रहियो, लॉन्चिंग थी ऐं काफ़ी फैमिलीज़ वग़ैरह आयूं। अॼु बि अचनि पिया माण्हू ऐं ख़रीदारी कनि पिया। जेके हुनरमंद तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजूं पंहिंजूं शयूं हिते खणी आया आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि खां। त उमेद है त इंशाल्लाह सुठो रिस्पॉन्स मिलंदो। जेको हुनरी मेला लगनि था इहे न रुगो असांजे आर्टिज़न लाइ जेके हुनरमंद आहिनि, पोरियत आहिनि, जेके जिन जी आम मार्केटिंग कोन थी थिए, जेका असां ऐं हीअ ख़ासि तौर ते मेला थियनि था उन में हिननि जी मार्केटिंग थिए थी। उन में जेके आहिनि से उन्हनि खे पंहिंजे हुनर ॾेखारण जो मौक़ो मिले थो। ऐं मां इन हवाले सां सम्झां थी त हीअ जेको वक़्तन फ़वक़्तन थींदो रहंदो आहे, उन जे करे न रुगो असांजा ख़ासि तौर ते उहे घरू हुनर जेके हिन वक़्त ताईं मार्केट में नापेद थी विया हुआ, उन्हनि जो ॿीहर रिवाइवल थियो आहे, ॿीहर उनजो रवाज आयो आहे। सक़ाफ़ती मेलो लॻो आहे सिटको जे तरफ़ां। इंतिहाई शानदार क़िस्म जो मेलो आहे ऐं जॾहिं बि लॻंदो आहे मां ज़रूरु घुमण ईंदी आहियां, छो त हिन में हुनरमंद असांजा जेके भेनरूं ऐं भाउर आहिनि उन्हनि जेको हथ जो हुनर जो पोरियो आहे उनखे इंतिहाई ख़ूबसूरत तरीक़े सां प्रेज़ेंट कयो वेंदो आहे। ऐं माण्हुनि खे हैदराबाद जे माण्हू ख़ुशनसीब आहिनि जो उन्हनि खे इहो मौक़ो ॾिनो थो वञे त एॾियूं जेके आहिनि से ख़ूबसूरत शयूं हुननि खे हिकिड़ी जॻह ते हिकिड़े पधर में मिली वञनि पियूं। ऐं इन्हनि सां असांजा जेके आर्टिसान आहिनि, जेके असांजा हुनरमंद आहिनि, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी। हिन क़िस्म जा मेला जीअं त हमेशह लॻंदा रहणु घुरिजनि।